ठट्टो वेझो चिलिया भरिसां हैदराबाद क़ौमी शाहरा ते सुज़ुकी ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। हादसे में 6 ॼणा फौत थी विया आहिनि, 8 ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि। इतलाह ते रेस्क्यू अमले पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठट्टे में चिलिया भरिसां हैदराबाद क़ौमी शाहरा ते सुज़ुकी ऐं ट्रक में टक्कर थियो आहे, जंहिंमें 6 ॼणा फौत ऐं 8 ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं ठट्टे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जाकरो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? हादसो कीअं पेश आयो? हाँ जी, ठट्टे लॻे चिलिया वटि हैदराबाद क़ौमी शाहरा ते ख़तरनाक हादसो थियो आहे। हादसे जे नतीजे में 6 ॼणा अजल जो शिकार थी विया आहिनि, जॾहिं त 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। चिलिया हादसे में फौतियुनि में मक़बूल वलद अनवर अलू, छूमार मसूदी पुट ओबायो, अली शेर पुट ओबायो, मौला बख्श वलद उमर बख्श फौत थी विया आहिनि, जॾहिं तेज़ रफ़्तार सुज़ुकी ऐं ट्रक में चिलिया वटि आम्हूं साम्हूं टक्कर थी जे नतीजे में सुज़ुकी ट्रक में भिड़ी वई, जंहिं सबबि 6 ॼणा फौत थिया आहिनि। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि जा जेके फाथल लाश कढिया पिया वञनि, जॾहिं त रेस्क्यू 1122 जे इंचार्ज वज़ीर दौर मुताबिक़ तॾहिं ते ई 4 फौत थी विया हुआ। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।